जयराम जी की जय साईं लीलाशाह। अॼु हिते पाण नौजवान सिंधी सेवा मंडल ग्राउंड भावनगर शहर में सिंधु नगर विस्तार में आहियूं। तव्हांखे ॿुधाईंदे ॾाढी ख़ुशी थी थिए त इहो उहो ई ग्राउंड आहे जिते अॼु खां 50-60 साल अॻु, तारीख़ परफेक्ट जेकी आहे उहो यादि कान्हे, त एतिरा साल अॻु स्वामी लीलाशाह महाराज जिन जेॾी महिल भावनगर पंहिंजी मुलाक़ात कई हुई ऐं हिते अची करे दर्शन ॾिनो प्रेमियुनि जे विच में सत्संग कयो, इहो उहो ई ग्राउंड आहे। हिन ग्राउंड ते साईं जिन अची करे सत्संग कयो। उन सत्संग करण जे करे इहे भावनगर जी जेकी भूमि आहे उहो पवित्र थी हुई ऐं अची करे दर्शन ॾियण खां पोइ त अॼु जेको पाण हिते मिलिया आहियूं, हितां जी पवित्र भूमीअ जी जेकी मिटी आहे उहो पाण खणंदासीं। पर इन खां अॻु जेके हिते समाज जा कुझु पंहिंजा वरिष्ठ आगेवान आहिनि, इन हॉल जा ट्रस्टी बि आहिनि, उन्हनि जी तव्हांखे थोरी नंढी पहचान ॾियणु चाहींदुमि। सभ खां पहिरीं हिते जेके विराजमान आहिनि सभा के मल पंहिंजे भावनगर जा वरिष्ठ गायक कलाकार ऐं आगेवान सभा कामल जी, जिन स्वामी लीलाशाह महाराज जिन जा जेके पाण भॼन ठारायासीं उहे भॼन बि इन्हनि ॻाया आहिनि। इन सां गॾु गॾु सुरेश भाई छुगाणी जी, इन सां गॾु रमेश भाई, काका जमियतमल, जेके उन सत्संग में उन टाइम ते हाज़िर हुआ सत्संग में ऐं इन्हनि सत्संग जो लाहो वरितो ऐं लाभ वरितो। उन सां गॾु गॾु श्री कन्हैयालाल छुगाणी जी, उन्हनि सां गॾु कन्हैयालाल छुगाणी जी, उन्हनि सां गॾु गॾु हिन नौजवान मंडल जेको इहो बर्पा थियल आहे उन जा जेके ट्रस्टी आहिनि, वरिष्ठ आगेवान आहिनि, श्री हीराबाई सचदेव जी, हीराबाई, ऐं गॾु गॾु जेके हिते मंडल में जेके मैनेजमेंट में ध्यानु ॾींदा आहिनि उहे देसाई साहिब, त इहे सभई वरिष्ठ आगेवान हिते उपस्थित आहिनि। पाण ताईं मिटी खणूं। उन खां अॻु काका जमियतमल हिते पाण सां गॾु आहिनि, त जमियतमल जिन खां ई पाण ॿ अखर पुछूं कि सत्संग जे बारे में छा चवंदा बाबा? सत्संग वारो बैच हिकिड़ो प्रसाद खणी आयो, बिस्कुट ऐं पाकेट, पोइ लीलाशाह महाराज चयो बाबा ॿ पाकेट खणी ईंदा, ॿुधो न के ॿार खे ॾिजांइ, न के वॾे खे ॾिजांइ, न ढोर खे ॾिजांइ, ज़मीन में खॾो खोट पूरे छॾे पए। ॿुधो बाबा असां उते 2 टे ॾींहं सामने आयासीं लीलाशाह जा, ॿुधो बाबा लीलाशाह उते 15-20 ॿिया माण्हू आया, गजकरण सेखारींदा हुया, नको पाणी खणो ऐं वात कढो, ॿुधो 2 ॾींहं उड़िया हुया रामदास में। जी जी दादा जिन जी 87 साल उमिरि आहे, हिननि जो नालो जमियतमल आहे। इहे उन टाइम ते सत्संग में हाज़िर हुआ, हिननि पंहिंजा सिमरन हिते पाण सां शेयर कया आहिनि। हिन जो चवणु आहे साईं जिन सत्संग में ईअं ॿुधायो, कोई प्रेमी जेॾीमहिल सत्संग पिया कनि साईं जिन, तेॾीमहिल कोई प्रेमी बिस्किट या पैकेट प्रसाद स्वरूप खणी करे आयो, त साईं जिन उन्हनि खे इहा आज्ञा ॾिनी कि जेके बिस्किट या पैकेट आहिनि उहो ठहींदा आहिनि मैदे मां। त साईं जिन 50-60 साल अॻु इहो मैसेज ॾिनो ऐं उन्हनि खे चयो कि भई हीअ जेकी प्रसादी आहे उहा न तव्हांखे ॿारनि खे ॾियणी आहे, न वॾनि खे ॾियणी आहे, न ॿिए कंहिंखे ॾियणी आहे, पर हीअ मैदे जी शइ आहे, इन करे हिनखे ज़मीन में अंदरि विझी छॾणी आहे। त इहो बाबा जिन ॿुधाए रहिया आहिनि, जेको साईं जिन सत्संग में सभा कामल जेके पाण सां गॾु आहिनि, हा सभा कामल जिन खे पाण वेनती कयूं उहो थोरो पंहिंजो अहवाल। बोलो स्वामी लीलाशाह महाराज की जय। साईं धन्य भाग असांजे भावनगर जा, भावनगर जे भूमि सिंधु नगर जा, सिंधु नगर में भूमि असांजो नौजवान सिंधी सेवा मंडल, जिते असांजा तमामु परिवार सिंधी समाज सिंधु नगर ऐं रसाले में रहनि था ऐं अन्य विस्तारनि में, पर हिन भूमिअ खे चवंदा आहिनि अखर अखर खे सलाम आहे, माण्हू माण्हू खे सलाम आहे ऐं जॻह जॻह खे सलाम आहे। इन करे वंदन आहे हिन भूमिअ खे जिते संत स्वामी लीलाशाह महाराज जन असांजे हिन नगरीअ में अची करे असांजे सभिनी परिवारनि खे आशीर्वाद रूप वचन चई विया ऐं आशीर्वाद ॾेई विया। अहिड़े संतनि शिरोमणी स्वामी लीलाशाह महाराज संतनि खे असांजो वारों वार वंदन आहे। बोलो स्वामी लीलाशाह महाराज की जय। थैंक यू सभा कामल जी। सभई आगेवान आहिनि, उन्हनि खां 2 अखर ज़रूरु पुछंदासीं। सुरेश भाई। बोलो सतगुरुदेव स्वामी लीलाशाह भगवान की जय। मां सिर्फ़ु हिकिड़ी ॻाल्हि चवंदुमि साईं जन जे लाइ, साईं जन जॾहिं बि हिते पंहिंजा चरण कमल हिते आया हुया ऐं चरण कमल घुमाया हुया, त हीअ भूमि उहा भूमि थी वई त हिन खां पवित्र भूमि कोई बि थी नथी सघे। त मां ईअं चवंदुसि, मां पंहिंजे अनुभव सां पंहिंजे विश्वास सां चवां थो त हिन भूमीअ ते जेका रज पई आहे, जेका
रेती आहे, जेका भूमि आहे, इहा रज आहे, इहा रज में अगरि कोई विश्वास रखे ऐं पंहिंजे जीवन में उन ते विश्वास रखी उहा रज पंहिंजे सिर ते कमल ते लॻाए त उन जे जीवन जा हर दुख हर दर्द दूर थी सघे थो। एतिरी पवित्र इहा भूमि आहे, एतिरी पवित्र इहा माटी आहे त असां वारंवार साईं जन जे उन आशीर्वाद, उन साईं जन जे कयल असांजे मथां कृपा लाइ मां उन्हनि खे वारंवार वंदन थो कयां ऐं सभिनी खे निमाणी वेनिती आहे त हिन जो पूरो लाभ वठनि ऐं हीअ भूमि जी जेका मिटी आहे उहा असां पालनपुर ट्रस्ट खे मोकिलींदासीं। उन्हनि असांखे वेनिती कई, उन्हनि जी वेनिती खे असां हथ जोड़े उन्हनि जी स्वीकार कई आहे ऐं उन्हनि जो बि शुक्राना हितां भूमिअ जी यादगिरी जे रूप में उहो हुते रखंदा ऐं उन्हनि खे बि नमस्कार आहे। बोलो साईं लीलाशाह भॻवान की जय। रमेश भाई पाण सां गॾु आहिनि, ॾाढा सेवादारी आहिनि, अनेक प्रवृतियूं कंदा आहिनि। रमेश भाई लीलाशाह महाराज की जय। इहो पर्वती उहो आहे ज़मीन जो नंढे ॿारनि लाइ रमत गमत जो बि आहे, कई धार्मिक कम सुठा कार्य थी रहिया आहिनि हिते। भॻवान जी दया ॾाढी लीला जो अॼु तमामु समूह लगन बि जाम थी विया आहिनि हिते। जी 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 दादा। ॿियो पाण सां गॾु वरिष्ठ अॻवान ऐं साईं जिन जा प्रेमी श्री कन्हैयालाल जुगाणी जी, उन्हनि खे वेनिती कयूं ॿ अखर साईं जिन जे संदर्भ में साईं ॿुधाइनि। श्री कन्हैयालाल संगत साधु संगत पहिरीं त मूंखे माफ़ु कजो, छाकाणि त मुंहिंजो हृदय साईं जन जे लाइ उहो आहे, साईं जन जो नालो पवंदो मुंहिंजो हृदय मेण वांगुरु पुसी पवंदो, रिझी पवंदो, अखियुनि में जार जार पाणी हूंदो। पर तंहिं हूंदे मां कोशिशि कयां थो साईं जन जे बारे में कुझु ॻाल्हायां। बाक़ी त जिते साईं जन जो नालो पवंदो उते मुंहिंजो हृदय मेण वांगुरु रिझी पवंदो, कुझु बि ॻाल्हाए कोन सघंदो। अॼु ॻाल्हाइण जी कोशिशि कयां थो, चलो साईं महिर कनि मां कुझु ॻाल्हाए सघां, उन्हनि जी कुझु महिमा ॿुधाए सघां। जब तू आया जगत में जग हंसे तू रोज, ऐसी करनी कर चलो, जग तू हंसे तू जग रोज। सतगुरु साईं लीलाशाह ने परम पावन अखंड भारत में जनम वरितो ऐं हिंदुस्तान पाकिस्तान थियण खां पोइ अखंड हिंदुस्तान में संपूर्ण गांव गांव, गली गली, गांव गांव, शहर शहर, तालुके में, ज़िले में जिते बि साईं जन खे ख़बर पई हिते सिंधी रहे थो, हिते सिंधी रहे थो, उन खे हिमत ॾियण लाइ साईं जन उन जे घर साम्हूं वञी दर्शन ॾिनो। दर्शन ॾियण सां हिकिड़ी ॻाल्हि चवंदा हुआ, अदा वक़्तु बुरो आहे, पंहिंजे परीक्षा जो टाइम आहे, किथे बि घबराइजो न, पंहिंजी नियत साफ़ रखिजो, कर्मशील आहियूं, कर्मशील रहिजो, साईं कंदो अॻे खां बगरा ॾींहं पंहिंजे लाइ ईंदा। इहे ॻाल्हियूं 47 खां वठी करे साईं जन 1947 खां वठी करे 73 ताईं कयो। साईं जन जो नारो रिली कुले ते रोटी राज ते। साईं जन कोई बि पंहिंजो वॾो आश्रम कोन ठाहियो, फिरंदा रहिया, फिरंदा रहिया, फिरंदा रहिया, फिरंदा रहिया। सुबुह सफ़र, मंझंदि सफ़र, राति सफ़र, ज़िंदगी साईं जन जी सफ़र 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 सफ़र। साईं जन छा संदेशो ॾिनो अॼु पाण प्रत्यक्ष ॾिसूं था। सिंधी समाज अॻे खां अॻिरो आहे, रोज़ जीअं ॾींहुं पए थो सुखी आहियूं, उहे ॾींहं साईं जन जो आशीर्वाद सिंधी समाज में फलियल आहे। साईं जन जो संदेशो छा हो, मां 2 मिंट ॿिया बि वठंदुसि। जी। साईं जन जो हिकिड़ो ई संदेश हो, पुट हिन संसार में आया आहियो, हीउ संसार दुखमय आहे, पर संसार में खिलंदे खिलंदे ही जीवन निभायो त हितां खटी करे हलंदा। साईं जन नंढड़ो हिकिड़ो, साईं जन त तमामु घणा प्रवचन ॾिना, घटि में घटि 500 प्रवचन ॾिना अथनि। उन जो सार मां जेको सम्झो मां चवां, साईं जन जो संदेश हो, पुट शरीर सां पंहिंजो कर्तव्य पालो, शरीर सां पंहिंजो कर्तव्य पालो, मन सां साईं जो सदा सुमिरन कयो, बुद्धीअ सां मनन करे तूं केरु आहे, किथां आयो आहे, काॾे वञिणो आहे, उन जो निश्चय कयो त मां अखंड आत्मा आहियां,
अखंड आत्मा निश्चय करे हिन संसार मां खिलंदा 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 साईंअ सां हिकिड़ो थियो। साईं जो इहो ई हिकिड़ो संदेश हो। मां चाहियां थो त इन संदेश खे समस्त भारत, न सिर्फ़ु सिंधी, समस्त भारत न समस्त विश्व इन जे वीचार कंदो ऐं पंहिंजी ज़िंदगी ठाहींदा, हर हिकु पंहिंजो ज़िंदगी सफल बणाईंदा। ऐं उन सफल थियण लाइ साईं जन ख़ुदि सदा 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 आशीर्वाद वरसे थी। इहो मुंहिंजो अनुभव आहे। उन्हनि जी आशीर्वाद सदा वरसे थी, इहो मुंहिंजो अनुभव आहे। पाण उन जे लाइक़ु थियूं ऐं ज़िंदगी सफल बणायूं। सतगुरुदेव की जय जय जय। थैंक यू दादा, तव्हां पंहिंजो एक्सपीरियंस शेयर कयो। तव्हांजा जेके ट्रस्टी आहिनि असां उन्हनि खां आज्ञा बि वठंदासीं, गॾु गॾु इन्हनि खां पंहिंजो एक्सपीरियंस बि शेयर कयां। श्री हीराबाई सचदेव। सतनाम साखी साईं, हिकु कर मूंखे ॾाढो सम्झ में आयो त असांखां अॻियां वठण जी काई ज़रूरी कोन्हे। हीअ भूमि संतनि जी आहे, उहे असांखे अॻियां कनि। ॿी संतनि जी हिकिड़ी महिर मुंहिंजे मथां आहे त साईं जा समूह लगन थींदा आहे, उन्हनि में थोरी शेवा कंदो आहियां। बाक़ी इहा ई ॿ घर ॻाल्हाइण। दादा थोरा भावुक थिया आहिनि। तव्हांखे ॿुधायां, हीराबाई सचदेव जेके समूह लगन भावनगर में थींदा आहिनि, उन्हनि में बि ॾाढो उन्हनि जो महत्व जो रोल रहंदो आहे। अनेक प्रवृतियुनि सां दादा पाण जुड़ियल आहिनि। समाज जी कोई बि प्रश्ननि में हमेशह अॻियां हूंदा आहिनि। हितां जा ट्रस्टी आहिनि, इन करे जेकी आहे पाण ॻाल्हि कईसीं, इन्हनि इहे पाण खे आज्ञा बि ॾिनी आहे। गॾु पाण सां हीराबाई हसवाणी बि आहिनि, उन्हनि खे बि ॿ अखर चऊं ॻाल्हाइनि। हीराबाई हसवाणी। स्वामी लीलाशाह महाराज की जय राम जी। मां पहिरीं वेरावल रहंदुसि, उते साईं जन सां मिलियल आहियूं। साईं जन ख़ासि करे त गाम जे ॿाहिरि उते शांती हुजे उते रहंदा ऐं उन्हनि सां मिलण जो मौक़ो मिलियो। हिन वक़्तु मां भावनगर रहंदा। भावनगर बि उन्हनि जी जॻह आहे, स्थान आहे ऐं संतनि जो ॾाढो महिमा आहे। जिन बि उन्हनि खे पातो, जिन ॼातो उन्हनि उनखे पातो, जिन ॼातो ई न उनखे ख़बर ई कान लीलाशाह केरु आहे। साईं लीलाशाह महाराज जो दर साल मेलो लॻंदो आहे जेको आदिपुर, ऐं समूह लग्न थींदा आहिनि। उते बि असां हाज़िरी ॾींदा आहियूं ऐं जेका शेवा बचंदी आहे उते बची कंदा आहियूं। वधीक साईं जेको असांखे मथां आशीर्वाद जो हथु रखिया तंहिं बदल मां शुक्रगुज़ार आहियां। थैंक यू। ॿियो जेके हिते मैनेजमेंट में आहिनि, जे सेवा ॾींदा आहिनि, श्री देसाई साहिब मैनेजर आहिनि हिते नौजवान मंडल में। आप गुजराती में जे जय राम जी की, जय राम जी की। त इहो तव्हांखे सभिनी सां ॿ अखर ॿुधाइण जी जेकी कोशिशि हुई। हाणे पाण आहे न जेको तव्हां पवित्र भूमि जेकी आहे इहा, ऐं उन तां जेकी आहे मिटी खणी करे ऐं दॿे में विझाई। सुरेश भाई जिन खे वेनिती कयो, काका जमियतमल गॾु अचनि सभई 2 मिंट अची करे। हा जी, हा हिते हिन पासे जी जी। त तव्हांखे ॾेखारींदासीं। हाणे तव्हां पाण मिटी खणंदासीं। अचो अचो सभई अचो, सभई अचो। सभा कमल अचो तव्हां। त हीअ तव्हांखे एक्चुअल त सिर्फ़ु असांखे हिकिड़ी जेकी नंढी ॻाल्हि तव्हांखे वरी ॿुधायां। पालनपुर मां सुरेश भाई जेके सुगाणी आहिनि असांजा, उन्हनि खे इहो हिकिड़ो संदेशो मिलियो भई भावनगर जी कोई यादी हुजे त उहा ज़रूरु भई हिते असांखे ॾियो। ऐं न त जिते सत्संग थियो आहे उतां ई मिटी सुरेश भाई खे इहो कॉल आयल हो। पर असां हिते तव्हांखे गॾु तव्हांजो एक्सपीरियंस जेको वरिष्ठनि जो मिले, इन जे करे इहो नंढो वीडियो ठातो आहे। अचो सुरेश भाई जी। हा 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 जी जी जी। काका जमियतमल जेके तव्हांखे ॿुधायो सवेल हिन सां 2 अखर बि ॻाल्हाराया। लीलाशाह महाराज की जय। चौमणी स्वामी लीलाशाह महाराज की जय।
हा सभु सभा खणोसि तव्हां खण अचो हा बोलो दादा गुरु स्वामी केशवराम साहिब की जय। बोलो सतगुरुदेव साईं लीलाशाह भगवान की जय। साईं आज्ञा कयो त पोइ हलो। हा हा सभु सभु गॾु सभु खणो न हा भई दादा अञा थोरो अञा रहती गया